अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां अली गुल मल्ला इन वक्त मौजूद आहियां जेको आहे सो अवामी सख़्त ऐं जेको आहे सिंध अवामी सख़्त जी कैंप आहे, इमदादी कैंप जेके असांजा सिंधी भाइर पूरी सिंध जेके आहे बरसाति में सटिजी वई आहे। उहे मुतासिर कराची जेके अचणु चाहिनि था उन्हनि खे दरख़्वास्त आहे त उहे भले अचनि। उन्हनि खे हिते जेको आहे सो रिहाइश जो बंदोबस्तु थी वियो आहे ऐं पानी जो बंदोबस्तु बि आहे ऐं पंहिंजा बचिड़ा ॿुधायो न ऐं निकिरण जी कोशिशि कयो ॿाहिरि किथे बि जेको आहे सो अगरि ॾिसो था जॻह किथे सुक आहे उते निकिरी अचो, रोडनि ते निकिरी अचो या हेॾे तव्हांखे वस पुॼे थो त कराची निकिरी अचो ताकी तव्हांजा सिर बची सघनि। छो जो पोइ हिते जेको पाणी अचे थो पियो उन वॾो नुक़सान जो जेको आहे सो अंदेशो ॿुधायो वञे थो पियो, उन सां नुक़सानु थी सघे थो पियो। त तव्हां सभिनी खे दरख़्वास्त आहे त महफ़ूज़ हंधनि ते वञो, पंहिंजा बचिड़ा बचायो। हिन वक़्तु पंहिंजे जेको हंध टपड़ जेके खटूं आहिनि उन्हनि खे छॾियो, माल ढोर जेकॾहिं कढी सघो था त उहो कढो। हिते असां मौजूदु आहियूं साईं माहिर टिरबाई साहिबु हीअ कैंप हीअं पंहिंजे दोस्तनि सां पंहिंजे सत सां गॾु सोराब साहब भी मौजूद आहे, साईं माहिर साहब जी। दोस्तों जेके भी असांखे दोस्त ॾिसी रहिया आहिनि हिन वक़्तु 600 सिंध में पाकिस्तान खां ॿाहिरि, उन्हनि सभिनी खे असां इहा अपील कंदासीं त हीउ वक़्तु आहे पाण मल्हाइण जो। असां हिते सिंध अवामी सख़्त पारां लॻायल जेका इमदादी कैंप आहे उते मौजूदु आहियूं। हीअ कैंप लॻल आहे बैतुल्ला मस्जिद जे बिल्कुलु साम्हूं जलबानी चौक आहे, मारोड़ा ॻोठ जे बिल्कुलु साम्हूं कॉर्नर ते। जेके बि दोस्त वेझा आहिनि या उन्हनि जा मिट माइट आहिनि जेके हिते, उहे कैंप ते हिते पहुचनि। रियाज़ खेमचो साहिबु आहे हिते, महर टिरबाई साहिबु आहिनि हिते जेके अॻवान आहिनि सिंध अवामी सख़्त जा, ऐं उन्हनि जे तरफ़ां इहो ऐलान कयो वियो आहे ऐं नंबर बि तव्हां ॾिसी रहिया आहियो बैनर ते आहे। जेके ख़ासि करे ॿाहिरि मुल्कनि में वेठा आहिनि माण्हू, असांजा दोस्त ॿाहिरि, उन्हनि जा बि ज़ाहिर आहे सभई फैमिलीज़ वग़ैरह हिते हूंदियूं। उन्हनि जी सहायता लाइ जेके बि सिंधी माण्हू इहे असांजा मुतासिर थिया आहिनि, मां त मुतासिर न चवंदुमि, ईअं सम्झो तबाह थी विया आहिनि। मुतासिर उहो हल्को लफ़्ज़ आहे बिल्कुलु। सिंध हिन वक़्तु बिल्कुलु ॿुॾी चुकी आहे, को अहिड़ो ॻोठ को अहिड़ो शहर अञा ताईं अहिड़ो न आहे जिते पाणी न आहे। इन जे करे जेतिरो थी सघे वधि खां वधि हिते अची ॿाह ॿेली थियो, अची साथ ॾियो सिंध अवामी सख़्त जो। महर टिरबाई साहिबु असां वटि मौजूदु आहे, तमामु असांजो सरमोड़ शाइर आहे सिंध जो, जंहिं हमेशह सिंधी माण्हुनि खे जाॻायो आहे। ऐं हिननि जी वॾी ॻाल्हि इहा आहे, रियाज़ खेमचो साहिबु ऐं महर टिरबाई साहिबु जेको ऐलान कयो सवेर, असां हिते माण्हुनि खे कंपलसेट त कयूं था रहाइश जे हवाले सां, टई टाइम उन्हनि खे खाधो पीतो बि मिलंदो कैंप में। ऐं उनखां अलावा जेके नौजवान उतां जा अचनि था या पका पोड़ा जेके अचनि था, कोई रोज़गार करणु चाहिनि था, का नौकिरी करणु चाहिनि था, त उन्हनि खे हिते प्राइवेट जॉब बि वठी ॾेई सघनि था। त जीअं पाण भरजला थियो, के असां वटि अहिड़ा बि माण्हू हूंदा आहिनि दोस्त जेके चवंदा आहिनि असां कंहिंखां घुरंदासीं न वठंदासीं न। बिल्कुलु ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, इहा बि ख़ुददारी सुठी आहे। पाण अची करे हिते कराचीअ खे पंहिंजो कयो, हिते मुख़्तलिफ़ कारोबार कयो, मुख़्तलिफ़ नौकरियूं तव्हांजे लाइ घटि में घटि हाणे सवेर ॿुधाइबो त 150 नौकरियूं हिन वक़्तु बि माण्हू जेके हिते आहिनि उहे चवनि था तव्हां माण्हू घुरायो, असां उन्हनि खे हिते रखण लाइ तयारु आहियूं। जेतिरी बि उन्हनि खे पघार मिलंदी घटि में घटि पंहिंजो गुज़र सफ़र सुठो थी वेंदो उन्हनि जो। त हाणे महर टिरबाई साहिब ॾे हलंदासीं ऐं उहो पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदो। वॾी महिरबानी, मां तव्हांजा अहसान सूर साहिब जा, अली गुल मल्ला साहिब जा, सिंध जा अहिड़ा ॿ लेजेंड किरदार जिन पंहिंजे गुफ़्तगू, पंहिंजे अंदाज़े बयान, पंहिंजे खिल भोग जे अंदाज़ में पॉज़िटिव मैसेज ॾिनो आहे। ऐं सच आहे त जीअं सिंध मज़लूम सम्झां थो, तीअं अहिड़ा किरदार बि मज़लूम थो सम्झां त जिन खे उन्हनि खे जेका वोट मिलणु खपे आहे, जेको मक़ाम मिलणु खपे आहे, उहे उन्हनि वटि कोन्हनि। हे अॼु बि पुराणे मोटरसाइकिल ते हलनि था ऐं दुनिया लेवल ते दुनिया हिनखे सुञाणे थी। ऐं उन्हनि जो इंतिहाई घणो थो रायतो आहे जिन इहे सॼे शहर में जेके सिंधी माण्हुनि जे लाइ इमदादी कैंपूं लॻल आहिनि, माण्हू झोलियूं फैलाए बीठा आहिनि, झोलियूं झलियूं बीठा आहिनि, रुपयो 98 रुपया 5 रुपया ॾियण लाइ। त उन करे जेके जीअं असांजे सॼी सिंध जा माण्हू जेके मुतासिर थिया आहिनि, अॼु कंहिं हुकूमती धुर्जे कंहिं तालुकदार मूंसां कचहरी कंदे चयो त मूं हुन खां पुछो त तव्हांजे नज़र में केतिरी सिंध मुतासिर थी आहे, केतिरा सिंधी माण्हू मुतासिर थिया आहिनि, त उन मूंखे चयो त 63% खे ई वठो, पर जेकॾहिं 5 करोड़ जो 63% थींदो तॾहिं बि वञी 3 करोड़नि खे लॻे थो, यानी 3 करोड़ माण्हू मुतासिर थिया। उन जॻह ते जेकॾहिं अॼु असां सोशल मीडिया ते ॾिसूं था त मूं ॾिठो आहे नवाब बुरहान खान चांडियो जेको बि पाण वीचारो कटा भरे पियो, चए थो छा कयूं, या मीर आमिर खान मक्सी चए थो असां वटि का शइ कोन्हे। नवाब आमिर मक्सी मीर नादिर मक्सी जो भाउ आहे ऐं उहे चवनि था त असां वटि कुझु कोन्हे, यानी उहे हुकूमत जा नुमाइंदा आहिनि, इक़्तिदारी धुर जा माण्हू आहिनि। यानी हीअ 3 करोड़ माण्हुनि जे लाइ हुकूमती धुर वटि चवनि था त असां वटि कुझु कोन्हे, या जेको हूंदो त तमामु थोरो।
ऐं हिन महिल ताईं माण्हुनि खे फैसिलिटेट कोन कयो वियो आहे, माण्हुनि खे कंहिं उहा जाइ न मिली आहे, माण्हू अञा ताईं पाण नथा सघनि। उन सिलसिले में जेको असां कोशिशि कई आहे, नंढड़ा माण्हू आहियूं, नंढड़े पैमाने ते कोशिशि कई आहे। ज़िंदगी में कॾहिं कंहिंजे आॾो हथु न टंगियो आहे, कॾहिं गिरह कंहिंखां मानी जो न घुरियो आहे, पर असां पंहिंजे बचनि सूधो, पंहिंजे पुटनि सूधो, पंहिंजे दोस्तनि सूधो सफ़ेद पोश माण्हू, तव्हां ॾिठो हूंदो इलाही बख़्श बिकक जहिड़ो माण्हू अछे मथे सां उहो रोडनि ते गाॾी जा शीशा वॼाए माण्हुनि खां ख़ैरात पियो वठे। यार ॾाढो ॾुखियो कमु आहे पंहिंजो हथु टंगणु, पंहिंजे माण्हू जी इज़त नफ़्स मजरू थिए थी, ख़ुददारी मजरू थिए थी, पर कसम सिंध जो त असांखे कॾहिं फील ई कोन थो थिए, बल्कि फ़ख़ुरु पियो थिए त जो असां माण्हुनि जा ॾाढो हथु टंगियूं था, छो त असां पंहिंजे पेट लाइ कोन था टंगियूं, पंहिंजे सिर लाइ कोन था टंगियूं, पंहिंजे धरती वारनि लाइ था टंगियूं। तो आऊं इन करे अलीगुल जो ऐं सोराब जो इंतिहाई घणो शुक्रगुज़ार आहियां जिन हिते यको शाम खां वठी, बल्कि अलीगुल त शायदि कल्ह बि आयो आहे, अॼु मंझंदि जो बि आयो आहे, ऐं मूंसां राब्तो फ़ोन करे चई त असां अचणु था चाहियूं ऐं तव्हांजे कैंप तां वेही सॼी सिंध समेत दुनिया खे मुखातिबु थियणु था चाहियूं त मदद कयो। या इहे जेके तव्हां जेतिरी बि हूंदी उहा सिंधी माण्हुनि जे लाइ आहे, ऐं इंशा अल्लाह ताला उहा अमानत सिंध धरती धड़नि ते पहुचंदी उनखे। असां सिंध अवामी सथ जो हिन वक़्तु ताईं जेको असां पंहिंजे माण्हू कैंपूं लॻारायूं आहिनि उहे अलॻि आहे, उन्हनि खे हींअर बि असां वटि, मूं कल्ह बि दोस्तनि खे चयो त हींअर बि असां 500 खां 700 माण्हुनि जी गुंजाइश आहे जेका कैंप लॻाराई आहे, जिते छित आहे, जिते ॿिनि वेलनि जी मानी आहे, सिक्योरिटी आहे, तहफ़ुज़ आहे, ऐं उते असांजा पंहिंजा जवान, असांजो पंहिंजो जवान आहे। मुंहिंजो हिकिड़ो जवान सिंध अवामी सथ जो आहे शाहजहान वछाणी, जेको 24 कलाक उते ड्यूटी करे थो पंहिंजी टीम समेत। सो असांजी हिकिड़ी कोशिशि आहे, ऐं हीअ जेको अॼु लाइव ऐं दोस्तनि जो वरी इंतिहाई घणो शुक्रगुज़ार आहियां जिन हिन पंहिंजे पेज ज़रिए, अलीगुल पंहिंजे पेज ज़रिए, मुंहिंजे पेज ज़रिए सभिनी दोस्तनि खे, बस वारनि खे इन इमदाद लाइ रिक्वेस्ट कई आहे त जीअं माण्हुनि जी माली सहायता थी सघे। पोयां मुंहिंजे बैकग्राउंड में उन्हनि दोस्तनि जा बैंक अकाउंट नंबर आहिनि, ईज़ी कैश, ईज़ी पैसा जा अकाउंट ॾिनल आहिनि। दोस्त अलीगुल मल्ला तव्हांखे ॾेखारनि था त मीज़ान बैंक जो आहे, हा ऑनलाइन ईज़ी पैसा जो अकाउंट आहे उहो मोकिले सघनि था। उहो इंतिहाई घणो घुराए थो। वरी बि आऊं सॼी सिंध खे चवंदुसि, बस वारनि खे चवंदुसि, वरी साॻी ॻाल्हि कंदुसि त जेके बंगलनि में वेठा आहिनि, जिन वटि बिजली आहे, उन शइ खे ज़रूरु महसूसु कनि त सिंध में हींअर किरोड़े माण्हू बिना बंगले, बिना बिजली जे आहिनि। जेके भला कपिड़ा पाए वेठा आहिनि उहे सोचीनि त किरोड़े माण्हू हींअर पुसियल कपिड़नि सां रोडनि ते वेठा आहिनि। उहे जेके भली मानी खाइनि पिया, सणबी मानी खाइनि पिया, उहे इहो ज़रूरु सोचीनि त हिन वक़्तु लखें सिंधी ख़ैरात जे आसिरे ऐं सुकल गबे लाइ परेशान आहिनि। तव्हां सभिनि खे अलाह ख़ुशि करे। ऐं इंतिहाई घणो घुराए थो। माइक वरी चवां थो त वञे अलीगुल ॾे सोराब ॾे। मां अर्ज़ु कंदुसि जेके असांजा ॿाहिरि रहनि था, असांजा सिंधी ॿार जेके मुल्क खां ॿाहिरि आहिनि, मुख़्तलिफ़ मुल्कनि में आहिनि, त उन्हनि खे दरख़्वास्त आहे हिन वक़्तु असांजा जेके सिंधी माण्हू आहिनि उहे ॾाढा जेको आहे सो परेशान आहिनि। उन्हनि जी लाइ जेको आहे माली सहायता जेकॾहिं तव्हां कयो था, तीअं अकाउंट नंबर अचे पियो ऐं हिते तव्हां मोकिले सघो था। जीअं दोस्तनि सां राब्तो कयो त को अहिड़ो माण्हू हुजे जेको ईमानदार, त असां उनजे ज़रिए, छो जो पैसो शइ अहिड़ी आहे त महर ड्रबाई साहिबु असांजे जेको आहे सो हिकु इश्क करण वारो माण्हू आहे पंहिंजनि माण्हुनि सां, पंहिंजी धरतीअ सां, पंहिंजी ॿोली सां, त असांखे इहो ई एतमाद वारो माण्हू लॻो आहे त हीअ अकाउंट नंबर बि दोस्तनि जा अचनि पिया। ऐं तव्हां हिते छो जो पैसे जी बि ज़रूरत पवंदी, वक़्त सां गॾु पैसे जी बि ज़रूरत पवंदी, छो जो मानी त हिते हर को ॾेई थो सघे। सुभाणे जेकॾहिं को माण्हू किथे रहणु चाहे उनजी लाइ पैसे जी ज़रूरत पवंदी, जेके अगरि को लख ॾिजो, कंहिंखे 50,000 ॾिजे, त उनजी बि ज़रूरत तमामु घणी पवंदी। त वस वारनि खे चऊं था जेके ॿाहिरि ख़ासि करे असांजा दोस्त ऐं जेके असांजा जेके ॿोली ॻाल्हाईंदड़ ॿाहिरि रहनि था, ॿियनि ॿोलियुनि वारा बि जेके दोस्त आहिनि, हम जो हमारे दोस्त हैं जो उर्दू बोलने वाले जहाँ भी रहते हैं, उनको भी दरख्वास्त करते हैं कि सिंध जो है वो हम सब की माँ है, पाकिस्तान हम सब का जो है वो माँ की सूरत में है। तो हम सब लोग जो है परेशान हैं, तो हमारी मदद की जाए। हम डूब रहे हैं, पूरा पाकिस्तान डूब रहा है, ख़ास करके सिंध सबसे ज़्यादा मुतासिर हुई है। तो ये सिंध डूब रही है, इसको बचाने के लिए आप आगे आएँ, तो हमारी मदद करें, असांजी मदद कयो। जेके जेके दोस्त ॿाहिरि रहनि था, तव्हांजी वॾी महिरबानी थींदी दोस्तों। ॾाढी सुठी ॻाल्हि कई अलीगुल मल्ला, त जेके ॿाहिरि मुल्कनि में ख़ासि करे रहनि था, तव्हांखे ख़बर आहे त जीअं पाकिस्तान जो सुकुर किरियल आहे तमामु। तव्हांजो जेके असांजा दोस्त अमेरिका में रहनि था, कैनेडा में रहनि था, दुबई में रहनि था, कतर में आहिनि, माना पूरी दुनिया में सिंधी असां फैलियल आहियूं। ऐं उते कमकार जे सिलसिले में उते रहनि था दोस्त जेके, उहे इहे दर्द महसूसु करे सघनि था पंहिंजी सिंध धरती जो। तव्हांजो हिकिड़ो डॉलर, हिकिड़ो दिरहम, हिकिड़ो रियाल बि वॾो कमु करे सघे थो कि हिकिड़े माण्हू खे असां हिते कंपलसेट करे सघूं था। तव्हां बि पंहिंजो हिसो मिलायो हिते।
असां बि जानी माली तौर हिन सां गॾु आहियूं सिंध अवामी सथ वारनि सां। बल्कि जेके बि दोस्त कमु कनि था उहे सभु सिंध लाइ कमु कनि था। कोई बि हिते पंहिंजी सियासत कोन थो चमकाए। तव्हां ॾिठो हूंदो कंहिं बि पार्टी जो झंडो न आहे हिते। जेको माण्हू ॻाल्हि करे थो उहो सिंध जी ॻाल्हि करे थो, सिंधी माण्हुनि जी ॻाल्हि करे थो ऐं उन्हनि माण्हुनि जी ॻाल्हि करे थो जिन जो अलाह खां पोइ तव्हां में ई आसिरो आहे, तव्हां में ई अखियूं वेठा आहिनि। हाणे चवनि था असांखे किथे कंपलसेट कयो, ॿियो कुझु बि न, असां ॿिनि वेलनि जी मानी ॾियूं। असां जेसिताईं होॾे पाणी घटि थिए लहे, फसल बिल्कुलु तबाह थी विया आहिनि ऐं ईंदड़ 2-3 सालनि ताईं इहा हालत रहंदी। इनजे करे जेतिरो थी सघे पंहिंजनि माण्हुनि जी मदद कयो, अॻिते अचो ऐं पंहिंजो हिसो मिलायो। सिंध अवामी सथ जा फ़ोन नंबर बि हिते मौजूदु आहिनि, तव्हां कॉन्टेक्ट करे सघो था उन्हनि सां। भई अकाउंट नंबर बि मौजूदु आहिनि, मौजूदु आहिनि, हीअ तव्हां ॾिसी सघो था, नोट करे सघो था। तव्हां असां कैप्शन में लिखी छॾींदासीं, जी कैप्शन मथे डिस्क्रिप्शन में बि नंबर अची वेंदा। त उहे दोस्त मदद कयो जेतिरो थी सघेव। इहो तव्हां असां पंहिंजे लाइ कोन था घुरूं, असां पंहिंजे सिंधी माण्हुनि लाइ था घुरूं। जीअं महर भाई साहिबु चयो, इलाही बख़्श भिकिक जहिड़ा माण्हू जेका असांजा सीनियर अॻुवान आहिनि उहे पंहिंजे घर लाइ कोन था वठनि। कराची में हिते रहे थो पर उहो दो तलवार ते असां हुनखे ॾिठोसीं, अच्छी ॾाढी सां अच्छे मथे सां उहो डॿो खणी करे हिकु हिकु गाॾी वारे वञे पियो, मेरा सिंध डूब गया है, मेरे सिंधी लोग डूब रहे हैं, उनकी मदद कर। तो दोस्तो जेके बि ॾिसनि था, हिन वक़्तु असां ॾिसी आया आहियूं कैंपनि में जेका हालत आहे, हिन वक़्तु असां बयानु नथा करे सघूं। इन करे तव्हांखे जेतिरो दर्द आहे सिंध जे लाइ, हीअ महल आहे, मुड़ुसु थियो महल मल्हायो। वॾी महिरबानी।